जलसे में जेको ज़िया लंजार हुसैन साहब जेको ॻाल्हायो आहे ग़ुलाम शाह जतोई जे बारे में त ही हिकु धोखेबाज़ आहे ऐं जेके लफ़्ज़ ग़ुलाम शाह जतोई जे बारे में ॻाल्हायो असां उन जी लफ़्ज़नि जी सख़्तु मज़म्मत था कयूं ऐं असां एहतिजाज कयो आहे त इहे ज़िया लंजार साहब खे लफ़्ज़ वापसि वठणु खपनि ऐं ग़ुलाम शाह जतोई हिकिड़े क़िले पर जो माण्हू हुयो पाकिस्तान पूरे जी सियासत में हुन जो अहम किरदारु हुयो पाकिस्तान जे सियासत में हुन वॾी जदोजहद कई आहे हिन पाकिस्तान खे बचाइण में ज़ुल्फ़िकार भुट्टे जो वेझो साथी थी रहियो आहे मोहतरमा जो वेझो साथी थी रहियो आहे ऐं बिलावल साहब खे हू सम्झंदो हो त हू असांजो बचो आहे असां अॼु उन लफ़्ज़नि जी मज़म्मत था कयूं ज़िया लंजार साहब जेको बि कुझु ॻाल्हायो ज़िया साहब खे अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे ज़िया साहब इहा सियासत न आहे सियासत आहे सुठनि लफ़्ज़नि सां सुठनि ॻाल्हाइण सां तव्हां ग़ुलाम शाह जतोई जे बारे में जेके लफ़्ज़ ॻाल्हाइनि बराए महिरबानी करे वापसि वठो जे न त मोरे जो माण्हू हींअर एहतिजाजनि में ऐं ॾुख में वतो पियो आहे बराए महिरबानी करे असांजो एहतिजाज इहो जारी रहंदो जेसीं हर माण्हू खे इज़त ॾिनी आहे ऐं ज़िया लंजार जेको कुझु ॻाल्हायो आहे इहो ग़लति ॻाल्हायो आहे ऐं महिरबानी करे पंहिंजा अल्फाज़ वापसि वठे न तो ही मोरे जी अवाम तमामु परेशान आहे ऐं कुझु बि करे सघे थी मोरे जी छा ॻाल्हाईंदासीं छो त हुननि सॼी उमिरि असांजे हिन ज़िले खे सॼी उमिरि तरक़ियाती कम ॾिना सॼी उमिरि कॉलेजूं ठाहिराया आहिनि इस्पतालूं ठाहिराया आहिनि ग्रिड स्टेशनूं ॾिननि लाइटूं ॾिननि पर हर शहर जे माण्हूअ खे नौकिरी ॾिना तव्हां पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठो ऐं जतोई ख़ानदान जी शान में एतिरो न ॻाल्हायो छो त जतोई ख़ानदान जो शान जेको आहे न अलाह जी महिरबानी सां तमामु ऊचो मिसाल नथो मिले हिते छा पर दुनिया लेवल ते हुनखे एशिया जो अमन पैगम्बर सॼो वेंदो हो जेको कल्ह ज़िया लंजार हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए हुनजे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं अगरि ज़िया लंजार साहब तो इहे लफ़्ज़ वापसि न वरिता त असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं हुनजी माज़ी छा हुई हाणे पराए आम किथे लॻंदो आहे पराए जेको